हक़ मौजूद महबूबो, जिए सिंध, जिए लतीफ़, जिए आलम इंसानियत। लतीफ़ टीवी में भली कार खे चवां थो। ऐं दोस्तो, लतीफ़ साईं असांजे फ़िक्र जो उहो मर्कज़ आहे जंहिं वसीले असां पंहिंजे अहंजनि इज़ावनि ऐं पंहिंजे तकलीफ़ुनि पीड़ाउनि ऐं दर्दनि जो दरमान ॻोल्हे सघूं था। ऐं लतीफ़ साईं असांखे हिकिड़ी अहिड़ी सूखड़ी थी मिलियो आहे जो दुनिया जहान जा जॾहिं असीं मुफ़क्किर पढ़ूं था त सची बची ईअं थो महसूसु थिए त लतीफ़ सभिनी खां उत्तम थियो बीठो आहे, लतीफ़ सभिनी खां उतां आहे। हाणे हिकिड़ो बैत आहे, सूरी आहे सिंगार अॻही आशिकनि जो, सूरी आशिकनि जो सिंगार आहे। सूरी आहे सिंगार अॻही आशिकनि जो, मुड़णु मोटणु मेहणो थिया निज़ारी निर्वार। कुसण जो करार असुल आशिकनि खे, केॾो कमाल जो बैत आहे। हाणे सूरी यानी फासी, फाही जंहिंखे असीं सॾूं था। फाही रुॻो ॻिचीअ में फंदे जो नालो न आहे। फाही असांजे अहसासनि जी थिए थी, फाही असांजे जज़्बनि जी थिए थी, फाही असांजे तमन्नाउनि जी थिए थी, फाही असांजी ख़्वाहिशुनि जी थिए थी। फाही समाजी तौर ते जेके पीड़ाऊं ऐं दर्द आहिनि उहा बि असांजे लाइ फाही मिसल आहे। ऐं जॾहिं ज़ुल्म, जबर ऐं ज़्यादतियूं असीं ॾिसूं था त असांजे शऊर खे ॼण त फाहियूं अचणु लॻनि थियूं, सूरियूं थियूं, असांजो शऊर सूर्य ते चढ़े थो। त इहे सभई फाहियुनि जा क़िस्म आहिनि। लतीफ़ साईं पंहिंजे अलामती अंदाज़ में ॻाल्हि कहिड़ी थो करे, चए थो इहे सभई जेके दर्द ऐं पीड़ाऊं आहिनि, सूरी आहे सिंगार अॻही आशिकनि जो, इहे जेके फाहियूं आहिनि इहो हुननि जो सिंगार आहे, उहो हुननि जो तयारु थियणु आहे। केॾी वॾी कमाल जी ॻाल्हि आहे। माना त हिकु तरफ़ जेकॾहिं असीं समाजी तौर ते हिन बैत खे खणूं त हीअ जेको समाज जे अंदरि जेका ऊच नीच आहे, जेका ग़रीबनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं आहिनि, जेको गैर इंसानी वर्ताव आहे, उन समूरे जहान जे ख़ात्मे जे लाइ लतीफ़ साईं चए थो इते इहो उन्हनि जो सिंगार आहे। आशिक़ जेको हिन समूरे जहान खे तब्दील करणु घुरे थो, जेको हिन सॼे सिस्टम खे तब्दील करणु घुरे थो, उहो उनजे लाइ सिंगार आहे, उनजे लाइ वाह आहे। समाज में एॾो ज़ुल्म आहे, इन ज़ुल्म जो ख़ात्मो आणणो आहे। ज़ाहिर आहे जॾहिं ज़ुल्म जो ख़ात्मो आणिबो त पोइ वक़्त जा हुकुमरान, वक़्त जी रियासत उहा तव्हांखे छॾींदी त कोन। हाणे जॾहिं छॾींदी कोन त पोइ मुड़णु मोटणु मेहणो थिया निज़ारी निर्वार। पोइ उन्हनि आशिकनि जे लाइ जेके समाज खे तब्दील करणु घुरनि था, जेके समाज खे सुहिणो ॾिसणु घुरनि था, हसीन ॾिसणु घुरनि था, उन्हनि जे लाइ मुड़णु मोटणु मेहणो थी पवंदो। ऐं छा निज़ारी निर्वार, कुसण जो करार असुल आशिकनि खे। ऐं पोइ हू कुसण जो बि ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां समाज खे तब्दील कंदो, जॾहिं माण्हुनि जी ज़िंदगियुनि में तव्हां तब्दीली आणींदव, तव्हांखे वक़्त जा हुकुमरान ईअं त कोन छॾींदा ऐं अव्हांखे कोहंदा। ऐं जॾहिं कोहंदा त उन कोहण जो जेको करार हूंदो, उहो करार एॾो कमाल हूंदो जंहिंजो तव्हां मतिलबु ख़ुशीअ सां बाक़ाइदे रक़सां थी, बाक़ाइदे नची कुॾी तव्हां वञी फाहीअ ते चढ़ंदव त मूं समाज जे लाइ कयो हुयो ऐं मूं हिकिड़े अहिड़े हक़ जे लाइ विड़ियो हुउसि जंहिं हक़ में हिन समाज जी तरक़ी, हिन समाज जी इज़त, हिन समाज जो जियापो उहो हुन में मौजूदु हुयो, उनजे लाइ विड़ियो हुउसि। ऐं पोइ हिते मुंहिंजा खोड़ साथी आहिनि जेके उनजे लाइ विड़ंदा ऐं फ़ख़्र सां जेको आहे सो फासीअ ते चढ़ी वञिबो। ऐं ज़िंदगी ॾाढी नंढड़ी थी पवंदी ऐं आदर्श तमामु वॾा थी पवंदा, आदर्श एॾा वॾा थी पवंदा जो उनजे आॾो ज़िंदगी सफ़ा नंढड़ी थी पवंदी। छाकाणि त हीउ नसुलनि जो मसइलो हूंदो,
ही उन पूरे समाज जो उन पूरी क़ौम जो मसइलो हूंदो जंहिं क़ौम जे लाइ अव्हां जिदोजहद करे रहिया आहियो, जंहिं क़ौम जे लाइ अव्हां विड़ी रहिया आहियो, उन क़ौम जे लाइ अव्हांखे सूर्य खे सिंगार बनाइणो आहे, आशिक़ बणिजणो आहे ऐं मुड़ण मोटण खे मेणो सम्झणो आहे ऐं सरे आम तव्हांखे इहो सॼो अमल करिणो आहे त जीअं समाज ॾिसे, समाज उन मां इंस्पायरेशन वठे, समाज उन मां इहो सिखे त ॾिसो हीउ जेको आशिक़ हुयो असांजो, हीउ जेको तब्दीली जो घुरिजाऊ हुयो, उहो शख़्स फांसीअ ते कुॾंदे खिलंदे फांसीअ ते चढ़ी वियो, पर हुन असांजे तब्दीली वारे हुन आदर्श तां हथु न खयो। हाणे फिटाई जॾहिं इन मंज़िल ते बि ॻाल्हाए थो त पोइ इहा ॻाल्हि बहरहाल असांखे गौर करण जे लाइ मजबूर करे थी त असां किथे बीठा आहियूं, असां कहिड़ियुनि लालचुनि जे वर चढ़ी विया आहियूं, असां जुज़वी शयुनि जे वर चढ़ी ऐं अज़ीम आदर्शनि तां हथु खणी असां किरोड़े इंसाननि खे अहिड़नि अंजनि जे हवाले करे छॾियो आहे। हू त थिया हूअं ई असांजा मुखालिफ़, हू त थिया हूअं ई असांजा दुश्मन, पर असां जेके थोरो घणो अकुलु रखूं था उहे पंहिंजे ई राहबर, पंहिंजे ई मुफ़क्किर लतीफ़ साईं जी उन फ़िक्र ते अमल नथा करियूं, ऐं जॾहिं अमल नथा करियूं त सच पुछो त असांजो समाज अञा वधीक बर्बादियुनि जे वर चढ़े थो, अञा वधीक अंजनि जे वर चढ़े थो। मुंहिंजा दोस्तो, लतीफ़ टीवी जो जेको यूट्यूब चैनल मूं ठाहियो आहे उनखे महिरबानी करे अव्हां सब्सक्राइब कयो ऐं उन जो बेल आइकन उनखे तव्हां पंहिंजो टच कयो ऐं उन सां गॾोगॾु शेयर कयो, घणे खां घणो कमेंट्स कयो, लाइक ॾियो, त जीअं हीउ जेको आफ़ाक़ी फ़िक्र आहे, हीउ जेको असांजे समाज खे तब्दील करण वारो फ़िक्र आहे, उहो घणे खां घणनि माण्हुनि ताईं पहुची सघे। हक़ मौजूद, जी लतीफ़, GSN।